नालीनामा सां करमपुर मां इंतहाई अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर में ॾाढाई जो शिकार बणियल मासूम नींगर वारिस अली सूमरो खे इंसाफ़ न मिली सघियो। करमपुर पुलिस बि वाक़े जो केस वठण खां बदस्तूर इनकारी बणियल आहे। मिलियल ॼाण मूजिबि दाया बिरादरी सां तालुक़ रखंदड़ ओबाश नौजवान असद दायो पारां 8 वरनि जे मासूम नींगर वारिस अली सूमरो खे वरगलाए करमपुर प्राइमरी स्कूल में ॾाढाई जो निशानो बणाए नींगर के फिटो करे फरार थी वियो। ॿार जी रड़ियुनि ते पाड़े वारा ऐं नींगर जा वारिस वाक़े वारे हंधि पहुता। वाक़े जो करमपुर पुलिस के इतला। करमपुर पुलिस वाक़े जे 38 कलाकनि बाद फिरादी धुर के लेटर जारी कयो। सूमरा बिरादरी जे मुज़ाहिरीन शफ़ीक अमन सूमरो, एजाज़ सूमरो, ज़हूर सूमरो, फरमान सूमरो ऐं ॿियनि दाईंदे चयो त जवाबदार धुर बासर आहे जेका असांखे मोतमार धमकियूं ॾेई रही आहे। करमपुर पुलिस जवाबदार धुर खां पैसा वठी असांजे मासूम नींगर जो केस लुणणु चाहे थी। उन्हनि DIG लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त वाक़े जो नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में कोर्ट सगोरी जो दरवाज़ो खड़काईंदासीं। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर। असां मां फरियाद ॾियण मुंहिंजे ॿार सां मुंहिंजे पोटे साणो दाए छोकिरे जना कई आहे। उन जे करे असां वियासीं थाणे ते। मुंहिंजे पुट वञी छोरो ॿधायो। असां पुकारा कयूंसीं। वरी उहो सुबुह जो छोरो कढी छॾियो अथऊं। वरी दुबारा वञी करे असां छोकिरो उहो ॿधायो आहे, जंहिंजे करे FIR असांजी न कटी अथऊं। असांजी FIR न कटियऊं। उन ते मां वई आहियां। असां ॻाल्हायो आहे, मूंखे पुलिस वारे धिका ॾिना आहिनि। जीअं त असांजो 3 ॾींहं अॻ में मासूम ॿार सां घणा कई वई आहे असद अली दायो ऐं पुलिस असांजो 3 ॾींहं गुज़रण बावजूदि असांजो केस नथी खणे ऐं असां कोर्ट में हाणे ते वञी थकी पिया आहियूं। असां केस नथा खणनि। जना कई उहा 62 धुर आहे। असां DIG कश्मीर ऐं SSP अमजद अली शेख खे अर्ज़ु कयूं था त असांजो केस खणी असां सां इंसाफ़ फराहम कयो वञे। ऐं असां सां नाइंसाफ़ी थी आहे। अगरि असां सां इंसाफ़ न थियो त असां पाण खे छाड़ी